अक्सर रोड रस्तनि ते अवां सिमूं विकिरो कंदड़नि खे ॾिठो हूंदो जेके मुख़्तलिफ़ ऑफर्स ऐं ॾटा ॾेई माण्हुनि खे मुफ़्त सिम ॾियण ते ज़ोर भरींदा आहिनि ऐं रजिस्ट्रेशन लाइ फिंगर प्रिंट्स वठंदा रहंदा आहिनि। इहा हालत न रुॻो सिंध में आहे पर पंजाब में बि अहिड़ा ठग टोला सरगर्म आहिनि। इन हवाले सां पुलिस शहरियुनि खे रोड ते सिमूं वठण खां होशियार कयो आहे। पुलिस अवाम खे आगाही पैगाम ॾींदे चयो आहे त शहरी रोडनि ते सिमूं विकिरो कंदड़नि खां होशियार रहनि। रोड ते सिमूं ॾींदड़ अवां जी बायोमेट्रिक डेटा जो ग़लति इस्तेमाल करे सघनि था जेका अवां खे ॻिचीअ में पइजी सघे थी। सिम विकिरो कंदड़ अवाम जो फिंगर प्रिंट्स ॾोही कार्रवायुनि में इस्तेमाल करे सघनि था। पुलिस ॿुधायो आहे त केतिरियूं ई अहिड़ियूं कार्रवायूं कूड़ियुनि फिंगर प्रिंट्स ज़रिए थियूं आहिनि जिन में जवाबदारनि इंकिशाफ कयो त हुननि इहे फिंगर प्रिंट्स सिम ख़रीद करण वारनि वटां हासिल कयूं हुयूं ऐं बाद में हुननि उन्हनि नालनि सां पंहिंजूं सिमूं रजिस्टर्ड करायूं ऐं सिमुनि ज़रिए हू वारदातूं कंदा रहिया। यादि रहे त इन खां अॻु केतिरियूं ई जाली फिंगर प्रिंट्स जूं वारदातूं थी चुकियूं आहिनि जिन में बेनज़ीर इनकम सपोर्ट जा पैसा कढाइण जो बि इंकिशाफ थियो हो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk